सियारे जी मौसम में मुख़्तलिफ़ सब्जियूं मेवा ऐं फ्रूट खाइण लाइ मौजूद हूंदा आहिनि, जंहिंजे करे सियारे खे खाइण पीअण वारी मौसम बि चयो वेंदो आहे। पर सियारे जी मौसम में हिक ॿी खुराक बि हूंदी आहे जेका खाधी त हर कंहिं हूंदी, पर उन जे सिहत जे फ़ाइदनि बाबति शायदि ई कंहिंखे ख़बर हुजे। उहा आहे सावा चणा या फोटा। फोटनि या साए चणनि खे घड़ी घड़ी लॻंदड़ बुख ख़तम करण लाइ सवलाईअ सां इस्तेमालु करे सघिजे थो। इहे कचा बि खाई सघजनि था, जॾहिं त उन्हनि खे पाणीअ में उॿारे मसालो विझी चटपटो करे बि इस्तेमालु करे सघिजे थो। जॾहिं त फोटनि जी दधड़ी नंढा तोड़े वॾा वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। सियारे जी थींदड़ बाहि ते कचहरियुनि में फोटा खाइण जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। डाइटिंग वारे माण्हुनि लाइ फोटा बहितरीन खुराक आहिनि। उहे वज़न घटाइण समेत बुख लॻण जो अहसास बि ख़तम कनि था। फोटनि में प्रोटीन तमामु घणे मिक़दार में हूंदी आहे। इहो ई सबबु आहे त उन्हनि जो इस्तेमालु जिस्म जे मेटाबॉलिज़म जे निज़ाम खे तेज़ कंदो आहे ऐं प्रोटीन जे करे उन्हनि खे खाइण खां पोइ तकड़ी बुख नाहे लॻंदी। इहो ई सबबु आहे त उहे देर हज़म थियण ऐं वज़न घटाइण वारी खुराक पिण आहिनि। फोटनि में विटामिन सी बि जझे मिक़दार में हूंदी आहे, जेका जिस्म में एंटीऑक्सीडेंट तौर अमल करे थी ऐं ज़हरीले मादनि खे जिस्म मां कढण लाइ अहम किरदार अदा करे जिस्म खे सियारे जी बीमारियुनि खां बचाईंदी आहे। फोटा खाइण सां जिस्म जी मुदाफ़ियती कुवत वधंदी आहे। थधी मौसम जे करे माण्हूअ जो जिस्म सुस्त हूंदो आहे। फोटनि में विटामिन B9 ऐं फोलेट मौजूद हूंदा आहिनि, जेके इंसानी जिस्म में दाख़िल थी जिस्म जी सुस्ती ख़तम कंदा आहिनि। फोटा खाइण सां मूड बि बहितर थींदो आहे ऐं उहे डिप्रेशन खां बचाइण वारी खुराक तौर कमु कंदा आहिनि। ॿियनि सब्जियुनि जीअं उन्हनि में बि फाइबर वॾे मिक़दार में हुजे थो, जेको जिस्म जी चर्बीअ खे ॻारण सां गॾु हाज़मे जे निज़ाम खे बहितर कंदो आहे। इहो ई सबबु आहे त फोटा रत में नुक़सानकार कोलेस्ट्रोल खे ख़तम करे वज़न घटाइण जो बि सबबु बणिबा आहिनि, जंहिंजे करे ब्लड प्रेशर बि नॉर्मल रहे थो। फोटनि में मिठाण तमामु घटि हूंदो आहे। ॿिए पासे प्रोटीन ऐं फाइबर समेत मुख़्तलिफ़ ख़ासियतूं हुजण करे उहे शुगर जे मरीज़नि लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद खुराक आहिनि।